ख़बर अव्हांखे ॾियूं त नव देरोजी अस्पताल जे एमरजेंसी वार्ड जे हिक कमरे में बिजली जे शॉर्ट सर्किट सबब बाहि भड़की पई। बाहि सबब अस्पताल अमले तोड़े मरीज़नि में अफ़रा तफ़री फैलिजी वई ऐं फायर ब्रिगेड अमले बर वक़्तु पहुची कार्रवाई करे बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। PPHI इंचार्ज जो चवणु आहे त बिजली जे शॉर्ट सर्किट सबब कमरे खे बाहि लॻी, हिक एयर कंडीशन सड़ी वई आहे। नव देरोजी अस्पताल जिते एमरजेंसी वार्ड जे हिक कमरे में बिजली जे शॉर्ट सर्किट सबब बाहि लॻी आहे ऐं ॿुधाए पियो वञे इंतज़ामिया तरफ़ां त मरीज़नि ऐं अमले में अफ़रा तफ़री फैलिजी वई। फायर ब्रिगेड अमलो फौरी तौर ते पहुतो जंहिं बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे ऐं बाहि सबब हिक कमरे खे इहा बाहि लॻी आहे, हिक एयर कंडीशन सड़ी वई आहे। बिजली जे शॉर्ट सर्किट सबब नवदेरो अस्पताल जे एमरजेंसी वार्ड जे हिक कमरे में बाहि लॻण जो ही वाक़ियो पेश आयो। फौरी तौर ते फायर ब्रिगेड हिते पहुती ऐं बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त एमरजेंसी वार्ड जे हिक कमरे में बाहि लॻी ऐं शॉर्ट सर्किट सबब इहा बाहि लॻी आहे, जंहिंमें हिक AC सड़ी वई आहे। एमरजेंसी वार्ड में मरीज़नि ऐं अमले के ॿाहिरि कढियो वियो ऐं बाहि सबब हिकु कमरो मुतासिर थियो आहे। बिजली जे शॉर्ट सर्किट सबब इहा बाहि लॻी ॿुधाए पियो वञे, जंहिंमें हिक AC सड़ी वई आहे। फायर ब्रिगेड अमले खे इतलाह ॾिनो वियो जंहिं फौरी तौर ते हिते पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। नव देरोजी सरकारी अस्पताल PPHI इन अस्पताल जा इंतजाम संभाले पई। एमरजेंसी वार्ड जे हिक कमरे में बिजली जे शॉर्ट सर्किट सबब बाहि भड़की पई, जंहिं ते हाणे ज़ाब्तो आंदो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, वधीक आगाह कजो, शॉर्ट सर्किट सबब इहा बाहि लॻी? अस्पताल जे एमरजेंसी वार्ड में हिक कमरे में बिजली जे शॉर्ट सर्किट सबब ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण सबब अस्पताल में आयल जेके मरीज़ हुआ उन्हनि में थरथलो मची वियो। बाहि लॻण जे इतलाह ते नवदेरो म्यूनिसिपल कमेटी फायर ब्रिगेड अमले समेत पहुची बाहि ते वधीक फैलिजण खां रोके वरितो ऐं बाहि ते ज़ाब्तो आंदो। बाहि सबब कमरे में लॻल एयर कंडीशन, बिजलीअ जूं तारूं ऐं बोर्ड खे बाहि लॻण सबब तमामु घणो धुओं थी वियो ऐं अस्पताल धुएं सां भरिजी वई। जॾहिं त अस्पताल जे इंचार्ज नबी बख्श भुट्टो ॿुधायो त शॉर्ट सर्किट सबब हिकिड़े कमरे में बाहि लॻी वई, जंहिं करे समूरो सामान सड़ी रख थी वियो हुयो। जॾहिं त हिन वक़्तु बाहि ते ज़ाब्तो अची वियो आहे ऐं सफ़ाई अमले खे साणु करे सफ़ाई कराए साॻियो ई मरीज़नि खे इलाज जूं सहूलियतूं फराहम कयूं पयूं वञनि। जी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ नूर मोहम्मद।